कंपल्सरी भक्ति मार्ग में कोई कर्म कांड कोने, कोई साधन कोने, न पैसा लगन, न वस्तु लगे, न क्रिया लगे। एक ही शय केड़ी? श्रद्धा विश्वास। भाव ग्राही जनार्दन, केवल भाव ग्रहण कंदो। एक बार रोज प्रार्थना कंदो, रोज प्रार्थना करे सुमंदो। एक ॾींहुं ॿाहिरों काॾो घुमी करे आया, असवड़ पाए करे सुम पियो। उनकी मम्मी आई, चवण लगी, बेटा ऐसे नहीं, आज प्रे नहीं किए भगवान को, रोज श्री कृष्ण को प्रे करते हो ना। नंढो बालक 5 साल जो, वो चवण लॻो, मम्मा आज तो 11 हो गए हैं जी, फिर रात के 11 हो गए तो कान्हा सो नहीं गया होगा, कान्हा सो नहीं गया होगा, इतनी देर तक जागता होगा। अखियूं भरजी आयो। माता चयो, पुट प्रार्थना थी वई, प्रार्थना थी वई। छो छो जो क्रिया थोड़ी ॾिसंदा आहिनि, उनजे मन में भावता है, या भावना आहे कि भगवान ॿुधनि था, अरे भगवान सुम पिया हूंदा। थी वई प्रार्थना, छो जो विश्वास अची वियो, श्रद्धा अची वई। उहा ई कथा, वही भगवान, वही नाम, वही चरित्र। ॿुधण वारा अलॻि अलॻि हूंदा आहिनि। कोई हिकु ई बार ॿुधी परम धाम पहुची वेंदो आहे, कोई ॿुधी करे बि न ॿुधंदा आहिनि, आहे की न? हिक ई क्लास में 50 ॿार पढ़ंदा आहिनि, उन्हनि में कोई डॉक्टर ठही वेंदो आहे, कोई इंजीनियर ठही वेंदो आहे, कोई फेल बि त थी वेंदो आहे। चओ हरे कृष्ण। त यादि रखिजो, मां बार बार थो चवां, भक्ति मार्ग में, कथा में केवल हिक ई शइ, श्रद्धा विश्वास। ज्ञान मार्ग नथो चए, ज्ञान मार्ग चए तो पहले जानो फिर मानो। अब भक्ति मार्ग चए तो पहले मानो फिर जानो। भक्ति कॾहिं नथी चए तर्क वितर्क हे हो सब रटम रटा हेतिरा पाठ, तव्हां पूरी भागवत यादि कयो, भगवान मिलण वारा कोन्हनि, 18,000 श्लोक यादि कयो, पर अगरि हिकु शब्द आहे जेको प्रणाम, उन में आंसू वही आया, भाव अची वियो, मस्तक झुकी वियो, थी वई सदगति। भाव ग्राही, भाव, क्रिया न। भगवान शय न ॾिसंदा आहिनि, वस्तु न ॾिसंदा आहिनि, भाव ॾिसंदा आहिनि। चओ हरे राम।